घर ते खर्च कई मदीने वारो साईं तो फरमाए हर हर रुपए रुपए जो अल्लाह उनके सदके जेतिरो अजर सवाब सुभान अल्लाह। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अय्युल कसब अत्यब, हबीब सभिनी खां भले में भली कमाई कहिड़ी आहे, सभिनी खां भली कमाई कहिड़ी आहे? मदीने वारे साईं फरमाए अमलु रजुल बियदिही, हर उहा कमाई जेका माण्हू पंहिंजे हथनि सां कमाए, हथनि सां हुनरमंद आहे या महिनत मज़दूरी करण वारो आहे, पंहिंजे हथनि सां महिनत करे, इहा हथनि जी कमाई सभिनी खां भली कमाई आहे। ऐं साईं फरमायो कुल्लु कसबिन मबरूरुन, हर उहो माण्हू जेको पंहिंजे हथनि सां कमाए थो, महिनत करे थो, इहो अल्लाह वटि कामयाब थी वियो, कामरान थी वियो। जंहिंजे भाड़े में जंहिंजे मथां बार थी वञे, चाचो वेठो आहे, बाबो वेठो आहे, अदो वेठो आहे, उहो कमाए थी थो। इहे भारी माण्हू आहिनि, भारी जेके घर में वेठा हुजनि, ॿियनि ते भारी वेठा हुजनि। असांजे सिंधियुनि में ख़ुशूसन इहो वॾो मर्ज़ आहे। मां पंजाब में पढ़ी आयो आहियां त उते कुरारा वॾी उमिरि वारा माण्हू महिनत मज़दूरी कंदा ऐं साईं मुंहिंजा कमाइण में लॻा पिया हूंदा। असांजे मदरसे जे ॿार जामे निज़ामे में पढ़ंदा हुआसीं त मदरसे जे दरवाज़े जे साम्हूं हिकिड़ो कुरारो हूंदो हो, वो जेके जूता वठंदा वठण ईंदा, चप्पल वठण ईंदा, खोखा खोखनि में विझी वो जूता ॾींदा आहिनि, उहे खोखा पियो ठाहे, खोखा कागज़ जा। मूं चयोमांसि चाचा वॾी उमिरि वारो आहीं, तूं घर में वञी ॿिए बचा कोन अथई छा? चई बचा ॿार आहिनि, औलाद आहे, उहे कमाईंदा। मूं चयोमांसि उहे तोखे खाराईंदा कोन, वरी उन्हनि जी कमाई खा, तूं हाणे हिन उमिरि में तुंहिंजो कम जो खोखा वेठो थो ठाहीं। चई वाह मां साईं, मां बचे जो मोहताज थी विया, पुटनि जो मोहताज वञी थिया, पंहिंजे हथनि सां पंहिंजी मज़दूरी कमायां थो, पंहिंजे पेरनि ते बीठो आहियां, पंहिंजी ज़ाल खे खाराईंदो आहे, पाण खाईंदो आहे, पंहिंजे हथनि जी कमाई थो कयां। मूंखे अहसास थियो असां वटि सिंधियुनि में हिकिड़ो कमाए 10 ॼणा खाइनि। जेसी बाबो जेरो आहे उहो कमाईंदो, पोइ बाबो मरी वञे, पोइ वरी वॾो भाउ वेठो आहे उहो कमाईंदो, 10 ॼणा भाइर 10 ई वेठा हूंदा। साईं फरमायो ई न कयो, बल्कि तव्हां पाण महिनत मज़दूरी कयो। इन अल्लाह युहिब्बुल मुमिनल मुख्तरिफ, जेको मेहनती हुनरमंद मोमिन बानो आहे, पंहिंजे हुनर जे ज़रिए महिनत थो करे, कमाई थो करे। इन अल्लाह युहिब्बु, इन मोमिन हुनरमंद मेहनती माने सां अल्लाह पाण मोहब्बत फरमाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कमाए पंहिंजे लाइ, कमाए पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजो पेट पालण जे लाइ महिनत मज़दूरी थो करे, हुनर सिखियो पंहिंजे लाइ, पंहिंजो पेट पाले। पर मदीने वारो साईं तो फरमाए कमाए पंहिंजे लाइ थो, पर अल्लाह खे हुनजो इहो महिनत करण, मज़दूरी करण, मुशक़त करण एॾो त वणे थो जो अल्लाह हिन बाने सां मोहब्बत फरमाए। रुगी नमाज़ पढ़ण अल्लाह जो महबूब नथो बणाए, रुगी रोज़ो रखण अल्लाह जो महबूब नथो बणाए, रुगी इत्काम में वेहण अल्लाह जी मोहब्बत जो हुसूल जो ज़रियो नथो बणिजे। रुगी दाढ़ी रखण या तबलीग करण इहो काफ़ी न आहे, पर को माण्हू अल्लाह जे ख़ातिर हलाल रोज़ी कमाए, इहा हलाल रोज़ी पाण खे अल्लाह जी महबूब बणाए। जिहाद का साहबी हुया, जमात साईं सां गॾु अचे पई, हिकिड़ो पहलवान वॾे कद वारो जिस्म में भरियल हुजे, बकरियूं वेठो पिचारे, बकरियूं पिचारे। मदीने वारे साईं खे साहब कराम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह ॾिसो, हे माण्हू पहलवान आहे, हटो कटो आहे, जिहाद ते हले हा, असां सां गॾिजी दुश्मननि सां विड़े हा त केॾो भलो थिए हा, हे हराम त पोइ बकरियूं वेठो थो चारे। मदीने वारे साईं अल्लाह जी राह में जिहाद करण जेतिरो हासिल चारे बकरियूं थो करे, मज़दूरी थो, पर मदीने वारो साईं तो फरमाए जे हलाल जी तलाश में निकतो आ त इहो ॼण के अल्लाह जी राह में जिहाद करे वेठो आहे। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं असांखे ॿुधायो, साईं ने फरमायो उहो माण्हू महिनत मज़दूरी करण वारो मज़दूर जेको मज़दूरी करण जे लाइ घर मां निकितो, सॼो ॾींहुं वीचारो रोड़े थो, जिस्म में थकावट खणे थो, पसीनो वहाए थो, पघर वहाए थो। मन अमसा कालन मिन अमल यदिही, महिनत कई, मज़दूरी कई, तां शाम थी वई, सॼो ॾींहुं उस ते गर्मी में
काहे में तपश में निटहर उस में मेहनत कंदो रहो मजदूरी कंदो रहो मदीने वारो साईं फरमायो को जिस्म थक जी गयो जिस्म में थकावट थी वियो जिस्म में थक खणी घर में आयो थको वांदो घर पहुतो शाम जो जॾहिं घर पहुचे तो मग़फ़ूरन लहू इन माण्हू जा अल्लाह अढ़ाई गुनाह बख़्शे फरमायो सुभान अल्लाह अकबर कबीरा असां मस्जिद में वेठा हूंदासीं तॾहिं असांजी बख़्शिश थींदी रुगी रोई रड़ियूं करे दुआऊं घुरो इन में ई बख़्शिश थींदी न अल्लाह जो नबी तो फरमाए बच्चन की परवरिश जे ला पेट पालण जे ला हलाल रोज़ी कयो या हलाल रोज़ी की कोशिश करण तव्हांजे गुनाहनि खे बेटे साफ़ करे सुभान अल्लाह ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अकल तय्यबन व अमिल फी सुन्नतिन व अमिन अन्नास बवाइकहु दखलल जन्नह सुभान अल्लाह जेको माण्हू हलाल पाक खाधो खाए हलाल रोज़ी पाक खाधो खाए ऐं व अमिल फी सुन्नतिन ऐं मूं मोहम्मद करीम जी सुन्नतुनि ते अमल करे सुभान हलाल रोज़ी खाए ऐं सुन्नत ते अमल करे जेको नबी ॿुधायो आहे हलाल कमाई पंहिंजे पेट में विझे ऐं कोशिश करे तो माण्हू वॾी सुन्नत ते अमल कयां दाढ़ी रखे पटो पाए ऐं साईं मुंहिंजा मस्जिद सां मोहबत रखे नबी साईं जेके तरीक़ा साईं टे कम करे दखलल जन्नह अल्लाह उनखे जन्नत में दाख़िल करे छॾे सुभान अल्लाह ॿुधायो इन खां वधीक सवलो ॿियो को रस्तो जन्नत में वञण जो हूंदो साईं था फरमाइनि तव्हां हलाल खाओ ऐं मुंहिंजी सुन्नतुनि ते अमल कयो ऐं माण्हुनि खे अज़ियत न पहुचायो अल्लाह तव्हांखे जन्नत में ॿियो हिन हदीस मुबारक में मदीने वारे साईं इहा ॻाल्हि सम्झाई आहे त रुगी हलाल कमाई काफ़ी न आहे रुगी कमाइण त महिनत मज़दूरी जो करणु बस इहो काफ़ी आहे न रुगी उहो काफ़ी न आहे बल्कि अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी रज़ा खे मलहूज़े ख़ातिर रखणु ज़रूरी आहे जंहिं तरीक़े सां मदीने वारे साईं सेखारियो आहे उन तरीक़े सां माण्हू खे हलाल कमाई करणी आहे हिकिड़ो माण्हू रिश्वत वठे मां महिनत करे जॻह ते अचूं पिया असां कराची मां हाईवे ते हाणे मोटरवे ते पुराणो हाईवे हूंदो पोइ वक़्तु थियो आहे हिन ॻाल्हि खे सो हिकिड़ी चौकी हुजे पुलिस जी रोकनि पिया गाॾी असां बीठा हज़रत साईं मदीने शरीफ़ पिया वञनि साईं एयरपोर्ट ते छॾे असां वापसि पिया अचूं पोइ पुलिस वारे रोकियो पिया 5-6 ॼणा पुलिस वारा घेरे विया असांजी गाॾी खे छा आहे 5000 रुपया वठंदासीं पोइ तव्हांखे छॾींदासीं 5000 रुपया असां फ़क़ीर माण्हू असां वटि 5000 रुपया किथां आया चई न 5000 रुपया रखूं दाऊं कलाक पूरो असांजो टाइम वेस्ट कनि असां कॾहिं हिकिड़ो फ़क़ीर हुजे हुन ते चरिया थिया असां पाण पहिरीं खां वठूं तूं असांखे थो वठी नेठ साईं चई त 5000 रुपया जेके हुया न हल हला हल हला चई 10 रुपया ॾिनईसि 10 रुपया वठिजांइ 10 रुपया वठी पहुचाए छॾी उन फ़क़ीर 10 रुपया इन में महिनत थी लॻे हाणे रिश्वत वठण में बि तव्हां पूरो 10 रुपया वठण में लॻाई 5000 में हलंदो 10 रुपयनि ताईं माण्हू चए हाणे 10 रुपया कमाया आहिनि इहे घर में खणी अचां या हिकिड़ो माण्हू धोखेबाज़ी करे महिनत मज़दूरी त करे थो दुकान ते वेठो आहे तिजारत करे थो दुकान ते उन में मापतोर में कमी करे बाबा 2 रुपया वधीक सवाया मिलंदा साईं मुंहिंजा मूं ॾिठो आहे हिकिड़ा खपाइनि था अटो चांवर खपाईंदा पोइ हेठां वरी जे कुड़ में सामान रखिबो आहे उन में हेठां चकम खणी छॾींदा जे सामान में वज़न सवायो थी वञे किलो तोड़े तो हुन मां 200 ग्राम घटाए छॾींदा वधी वेंदो हाणे इहो माण्हू कमाए त थो पैसो अचे त थो पर मदीने वारो साईं जो फरमायो मुंहिंजी सुन्नत जे मुताबिक़ मुंहिंजे हुकुम जे मुताबिक़ न इन जो अजर तव्हांखे न मिलंदो इन जो सवाब तव्हांखे न मिलंदो हो जेके अजर आहिनि जन्नत में दुखूल आहे अल्लाह तव्हांजा गुनाह थो बख़्शे तव्हांजे लाइ जन्नत जा रस्ता आसान थो करे तव्हांखे अल्लाह पंहिंजी मोहबत मारिफत थो ॾे इहे सभई महिरबानियूं तॾहिं थींदियूं खिताब पिया कनि हज़रत सईदना सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु थी बीठो मजलिस में उथी अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब मुंहिंजो अर्ज़ आहे उदउल्लाह अन यजअलनी मुस्तजाब अद-दावा या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुराओ मुंहिंजी दुआ क़बूल करे सुभान अल्लाह मूंखे मुस्तजाब अद-दावा बणा जेका दुआ घुरा वॾी नेमत आहे न माण्हू जीअं अर्ज़ करे अल्लाह में अघाए
हज़रत सैयदना सअद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु तआला चयो या रसूल अल्लाह मेहरबानी कयो मुंहिंजे लाइ दुआ घुरो अल्लाह मूंखे मुस्तजाब दावत बणाए जेका दुआ घुरण सां क़बूल थिए साईं फरमाया या सअद अतिब मतअमक तकुन मुस्तजाब दावा ओ सअद पंहिंजो खाधो पाक बणा पंहिंजे रिज़्क़ खे पाक बणा हलाल तय्यब अल्लाह वटि जेको सुठो लिखियो वियो आहे उहो रिज़्क़ खा पेट खे पाकीज़ा ताम सां भर जेका दुआ घुरंदे अल्लाह क़बूल फरमाए समझ में आई हाणे दुआऊं घुरूं था ओ 25 ॾींहं रमज़ान जा 27 रात जे बीठिया हर रात ॾींहुं सुबुह शाम दुआऊं घुरूं था असर थिए थो दुआउनि जो असर आहे जेकॾहिं तुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए तो ॾाढियूं दुआऊं घुरियूं रुनो बाही ऐं लुड़क पहाया अथई तहजुद पढ़ी दुआ घुरी अथई इफ्तार में दुआ घुरी अथई तो सजदनि में दुआ घुरी आहे तो क़याम में दुआ घुरी आहे तो रड़ियूं दाहूं कयूं आहिनि तो मथो उघाड़ो करे क़िबले रुख़ थी थी दुआऊं घुरियूं आहिनि अञा ते क़बूल नथियूं थियनि पोइ पंहिंजी कमाई ते गौर कर पंहिंजे उन इनकम ते गौर कर त तुंहिंजे ताम में तुंहिंजे खाधे में तुंहिंजे खीसे में तुंहिंजे बटू में तुंहिंजी कमाई में तुंहिंजे पैसनि में को हराम रुपयो त शामिल कोन थी वियो तुंहिंजी दौलत में तुंहिंजे पैसनि में तुंहिंजे रिज़्क़ में किथां हराम कमाई त नथी अचे कंहिंसां धोखो करे त पैसा कोन कमाया आहिनि कूड़ा कसम खणी त कमाई न करे आयो आहीं माप तौर में कमी करे त कमाई न करे आयो आहीं कंहिंजो हक़ त कोन खाई आयो आहीं व्याज जो असर त तुंहिंजे रिज़्क़ ते कोन अची वियो आहे अव्वल उन्हनि खे पाक कर पोइ दुआ घुर पोइ रमज़ान आया शवाल शोबान आया ज़ुल्क़दा जॾहिं दुआ घुरनि अल्लाह तुंहिंजी दुआ नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए पीर बनी वाले साईं फरमायो वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही कसम ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहुं मोहम्मद मुस्तफ़ा जी जान मदीने वाले साईं कसम कयो ऐं कसम अहिड़े नमूने सां जो पंहिंजो इस्म मुबारक कयो त मुंहिंजी जान जे रब जे हथ में आहे उन जो मूंखे कसम आहे ॿुधो ऐं मोमिनो इन्नल अब्द ला यक़्ज़िफुल लक़मतल हराम फी जौफ़िही जंहिंजे पेट में हिकिड़ो गिरह हराम जो वञे घणो हिकिड़ो छा हिकिड़ो आयो हिकिड़ो गिरह पेट में हराम जो वञे मां तक़ब्बल मिनहु अमल 40 यौमा त 40 ॾींहंनि ते उन जो को अमल अल्लाह क़बूल न कंदो आहे नमाज़ रोज़ा दुआऊं इबादतूं तरावीहूं तहज्जुद सजदा हर अमल रायदान वियो हर अमल ज़ाया थी वियो हो जेको मदीने वाले साईं जी हदीस आहे त साईं ने फरमायो घणा रोज़ेदार आहिनि जिन खे रोज़े में बुख ऐं उन खां सवाइ कुझु नसीब न थींदो आहे घणा रात जो क़याम करण वारा आहिनि जिन खे रात जे क़याम में थकावट खां सवाइ ॿियो कुझु नसीब न थींदो आहे न सवाब न अजुर न इनाम न अल्लाह जी महिरबानी न दुआ जी क़बूलियत तॾहिं जॾहिं तव्हां पंहिंजे पेट में हराम भरी हिकिड़ो ॾींहुं न 2 ॾींहं न 3 ॾींहं न 4 ॾींहं न 40 ॾींहं हिकिड़ो गिरह हराम जो तव्हांजे सॼे इबादतुनि खे चट करे छॾींदो साईं फरमायो अय्यमा अब्दिन नबत रहमुहु मिन सुक्तिन फन्नार औला बिही जेको माण्हू पंहिंजे गोश्त खे हराम जी कमाई ते वाध वे छॾे थो माना उनजी तरवीज उनजो उथण वेहण उनजी तवानाई हराम जे कम ते थी पेट में हराम पियो वञे खाधो पीतो उनजो हराम जो बणिजी वियो मदीने वारे साईं फरमायो जहन्नम जी बाहि ख़ुदि उनखे पंहिंजे क़रीब करे वठो जहन्नम जी बाहि जो ॿारण खां पोइ जेको हराम कमाई खाए साईं फरमायो उहो माण्हू चए थो या रब्बे या रब्बे या रब्बे मुसाफ़िरी में आ जंगलनि में आ दिलि सां रड़ियूं दाऊं थो करे हे मुंहिंजा मौला मुंहिंजो सॾु ॿुध हे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो सॾु ॿुध हालांकि उनजा पेट उनजो लिबास हराम जो आहे उनजो खाधो हराम जो आहे उनजी सवारी हराम जी आहे अल्लाह जो वली थो फरमाए पोइ अल्लाह कीअं उनजी दुआ कीअं उनजी दुआ क़बूल थींदी तव्हां ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा भाई ज़रूरी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हांजो खाधो हलाल जो आहे ईमानदारी सां अल्लाह जो ख़ौफ़ रखे कमाई कयो रिज़्क़ हलाल जी तलाश कयो अल्लाह ताला तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदो तव्हांखे रिज़्क़ में बरकत अता फरमाईंदो
मेहनत करे हलाल तरीक़े सां पंहिंजे बच्चनि जो पेट पाले अल्लाह ताला जे हबीब अरबी मुजीब फरमायो क़यामत जे ॾियारे इहो जेको हलाल जो मुतलाशी आहे हलाल जे लाइ सिर ते तकलीफ़ थो खणे हलाल जे लाइ महिनत थो करे क़यामत जे ॾियारे कंदो त नबीअनि सां रसूलनि सां शहीदनि सां सिद्दीक़नि सां हलाल रोज़ी बाने के अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि जे सिफ़ुनि में बिहारे छॾींदो सुभान साईं जी हदीस आहे सूरह तिरमिज़ी शरीफ़ में मक़बूल फरमा अत्ताजिर सदूकुल अमीन मअन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा ओ वो जेको जानतदार ऐं अमानतदार वापारी आहे क़यामत जे ॾियारे नबीअनि सां सिद्दीक़नि सां ऐं शहीदनि सां गॾु उथारियो वेंदो खपाए टकाना ऐं थींदियूं थो खपाए शहर में बाज़ार में बसर थो खपाए साईं मुंहिंजा दुनिया जो को सादी शइ थो उनजो वापार थो करे पर मुंहिंजो दिलि पर नबी थो फरमाए अल्लाह ताला उनखे नबीअनि सां गॾु उथारींदो अमानतदारी करे हलाल जी कोशिश करे हलाल कमाई करण वारो हुजे सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमा इन अत्यबल कसबे कसबुत तुजार बेहतरीन कमाई उन्हनि वापारियुनि जी आहे जेके अमानतदारी ऐं ध्यानतदारी सां वापार कंदा आहिनि जेके ध्यानतदारी सां सच ॻाल्हाइनि कूड़ न ॻाल्हाइनि धोखेबाज़ी न कनि मिलावट न कनि उन में सच इख्तियार करण वारा आहिनि आका दा फरमाए इन्हनि खां भलो ॿियो को आहे जॾहिं माण्हू वापार करण वञे साईं फरमा अल बैआन बिल खियार मा लम यतफरका ख़रीद कंदड़ ऐं विकिरो कंदड़ ॿिन्ही खे अल्लाह इख्तियार में रखे छॾियो आहे इख्तियार वारो बणाए छॾियो आहे पंहिंजे मामलात में पंहिंजे उन तिजारत खे पूरो कनि या ख़तमु कनि या अॻियां वधाइनि अल्लाह उन्हनि खे इख्तियार ॾिनो आहे पोइ जेकॾहिं माल में तफ़रक़ा इन सदका बयन्ना बूरिक लहुमा फी बैहिमा मदीने वाले साईं फरमायो पोइ उहे हिक ॿिए खां जुदा थिया इन हाल में जो पंहिंजे उन वापार में सच ॻाल्हाइनि जंहिं शइ जो वापार पिया कनि उनजी हक़ीक़त खे वाज़े करे बयान कयनि अबा हिन में हे ऐब आहे हिन में हीअ शइ आहे हिन जी हीअ कमी आहे हीअ कची आहे हीअ सुठाई आहे उहा हिक ॿिए खे सची तरह खोले खोले ॿुधाइनि मदीने वारो साईं थो फरमाए उनजे रुपए रुपए में अल्लाह बरकत नाज़िल करे सुभान अल्लाह खपायो था मिसाल तौर तव्हां मोबाइल कमाइण वियो हाणे हिकिड़ो ख़रीद थो करे ॿियो विकिरो थो करे ॿई ॼणा विच में बीठा आहिनि जेको खपाए थो मालिक आहे उहो ॿुधाए बा हीअ हर शइ में भली शइ आहे मोबाइल भली आहे पर हिन में हे ऐब बि आहे हिन में हीअ ख़राबी बि आहे में खपाईंदो ॿुधाए में हुनजा वापारी मारे वापारी सुभान अल्लाह खपाइण वेंदा बाज़ार में पोइ हासेदार पेट की बनी उनजो थरन मां खीर न दुहंदा जीअं थण भरियल हुजनि ईंदा बाज़ार पोइ ॿुधाईंदा बाबा हीअ मुंहिंजी में अथई न असुल ऑस्ट्रेलिया मां घुराई अथनि हीअ वेले ते 10 सेर खीर थी ॾे ॾिसी थण भरिया पिया हुजनि हिकिड़ो ॾींहुं उहो खीर ॾुही ॾेखारींदा पोइ जेके खीर ॾुही त 2 किलो खीर पवंदो उहो जेको ऐब हुयो उहो बयान न कई उहो ऐब न ॿुधाई मदीने वारो साईं फरमाए ऐब हुजे त उहो बयान कयो उहो ऐब ज़ाहिर करे ॿुधायो हिक ॿिए खे सची ॻाल्हि करे ॿुधायो तव्हां सच ॻाल्हायो तव्हां ऐब लिकायो न उहा कमी कजी ज़ाहिर करे ॿुधाई अल्लाह तव्हांजी तिजारत में बरकत विझी ख़रीदार जे लाइ फ़रोख़्त करण वारे जे लाइ पर जे तव्हां ऐब लिकाया कमियूं कजियूं लिकायूं ऐं कूड़ ॻाल्हायो मुहिकत बरकत बैहिमा मदीने वाले साईं जो फरमाए त पोइ अल्लाह बरकत खे उन जे विच मां ख़त्म करे छॾींदो आहे ऐं ये वापारी ॾिसंदो न कूड़ ॻाल्हाइण वारा कॾहिं सोना न ॾिसंदो लख कमाईंदा तॾहिं उहो लख ईअं हलियो वेंदो आयो ई घर में कोन पैसो ईंदो सही हिकिड़ी में वापार करे खपाए आयो 5 लख रुपए जी में अचे 5 लख रुपया घर में खणी आयो 5 लख रुपया ख़बर ई कोन पई को बीमारी में हलिया विया कर्ज़नि में हलिया विया मर्ज़नि में हलिया विया उन मां फ़ाइदो टके जो कोन मिलंदो इहा बेबरकती जेकॾहिं मदीने वारो साईं जो फरमाए सच ॻाल्हायो
ईमानदारी कयो जानतदारी इख्तियार कयो अल्लाह ताला तव्हां 100 रुपया कमाईंदो हुनजे लख में एतिरी बरकत न हूंदी जेतिरी अल्लाह तुंहिंजे 100 रुपये में बरकत ॾींदा सुभान अल्लाह ऐं घणा वापारी कूड़ा कसम खंदा आहिनि कूड़ो कसम अल्लाह जो कसम बाबा कसम आहे ख़ुदा जो हे जेका में ऐडी भली आहे जो हे पर 5 मन में गोश्त हूंदो कसम खंदा मदीने वारो साईं फरमा अल यमीनुल फाजिरतु मनफकतुन लिसिलअत ममहकतुन लिल कसब कूड़ो कसम खणी जेको माल विकिरो करे थो वो कूड़ो कसम कमाई मां बरकत खे ख़तम करे छॾींदो बरकत कोन मिलंदी वो सदाई इन वीडियो जे गाॾे ते बीठो हूंदो अॻियां कोन वधंदो पर जेकॾहिं कूड़ा कसम न खणे जानतदारी करे अल्लाह हिकिड़े गाॾे मां हुनखे महल अॾाए मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हिकिड़ो माण्हू हुयो हैदराबाद में बिरयानी खपाईंदो हुयो बिरयानी ऐं उहो गाॾो हलाईंदो हुयो पोइ जेतिरे जो माल वठंदो हुयो उन मां 5 रुपया लिखी छॾी त हर प्लेट ते 5 रुपया मूं फ़ाइदो रखियो आहे उन गागड़े मंझां उनखे अल्लाह एॾी बरकत ॾिनी जो उन मां बंगला ठाराई पंहिंजे बच्चनि खे इंग्लैंड में पढ़ाई उन गागड़े मंझां उनखे अल्लाह बरकत समझो था तव्हां चाहियो था तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवे तव्हांजे वापार में बरकत पवे तव्हां चाहियो था तव्हां जेको कमायो था जेका महिनत कयो था उहा रायगान न वञे त उनखे सुधारण जे लाइ बरकत जे लाइ पंहिंजे कारोबार खे आद वेझ करण जे लाइ मदीने वारे साईं 7 ॻाल्हियूं सेखारियूं आहिनि सुभान अल्लाह घणी ॻाल्हियूं सेखारियूं थकिजी विया आहियो 7 ॻाल्हियूं मां तो रोज़े सां तव्हां सुख सवा चुप कयो वेठा आहियो सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो हज़रत सैयद मुआज़ बिन जबल तो चए त नबी सही फरमायो त बेहतरीन कमाई उन्हनि वापारियुनि जी आहे भले में भला ताजिर उहे बेहतरीन वापारी उहे इज़ा हदसू लम यकज़िबू जॾहिं ॻाल्हाईंदा त कूड़ न ॻाल्हाईंदा सच ॻाल्हाईंदा तिजारत में पंहिंजे तिजारत में पंहिंजे वापार में कसम खणी छॾियो त कूड़ न आहे ॻाल्हाइणु सम्झो था वाइदो करे कूड़ न ॻाल्हाईंदा जी पंहिंजे वापार में ॿियो मदीने वारे साईं फरमायो वइज़ा तुमिनू लम यखूनू जॾहिं उन्हनि ते भरवसो कयो वञे त ख़यानत न कंदा को माण्हू अचे तो में उम्मीद रखी अचे त मूंखे भलो माल ॾींदो ॿिया दुकान छॾे ॿिया वापारी छॾे तो वटि आयो दाढ़ी वारो आहे साई चादर वारो आहे फ़क़ीर आहे हे भलो माण्हू हूंदो तो में उम्मीद रखी अचे त उन सां ख़यानत न करे उन सां ख़यानत न करे त हे फ़क़ीर आहे हे अल्लाह वारनि सां जुड़ियल आहे हिन सां धोखेबाज़ी न कयां हिन सां ॿ नंबरी न कयां बल्कि तूं हक़ीक़त हाल जी उन सां ॿुधा अमानत में ख़यानत न कर वइज़ा वअदू लम युख़लिफू मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं वाइदो करे त वाइदे ख़िलाफ़ी न करे कंहिं माल पहुचाइण जो वाइदो कई कंहिंसां तिजारत जो वाइदो कई हीउ चए थो त पहुचाईंदुसि उहो वाइदो पूरो करे ॾेखारे वइज़ा इश्तरो लम यज़ुम्मू ऐं जॾहिं ख़रीद कनि त माल मां ऐब न कढो माल ख़रीद कयो न पोइ हासिकार ऐब कढंदा हिन में ऐब हुजे न हुजे ऐब कढी उनजे क़ीमत खे मारींदा क़ीमत खे मारींदा जीअं क़ीमत घटि थिए पंहिंजी शइ खपाइण पंहिंजी शइ विकिणण जे लाइ वञो त ओॾी महिल अहिड़ी तारीफ़ कंदा बसि बाबा हिन खां भली ज़मीन ते ॿी काथे आहे वरी ॿिए खां वठंदा न उन में ऐब कढंदा हिन में हे खुर्द ॾिठो पियो जो शयूं जा पेर ख़राब अथसि हिन जो छण ख़राबु आहे हिन जी अखि ख़राबु आहे हिन जा वार कोन्हनि के हिन जो कुझु ॾिठो आहे ऐब कढंदा नबी साईं जो फरमाए इज़ा इश्तरो लम यज़ुम्मू शेख सादी रहमतुल्लाह अलैहि वाक़िअ बयान कयो आहे त हमरा हुजे सो पंहिंजो गदा हुयसि कंहिंखे उहो खपाइण उहो कान्हे ॾाढा पीढ़ीअ ते केरु गदा वठेसि न पोइ हिकिड़ो वापारी आहे चई त हिन ते 10% मूंखे ॾे त मां को गदा खपाए ॾे हा मां खपाए ॾे पोइ आयो हुनखे थोरो साफ़ करे हुन ते सोले नमूने सां गज रखे गदा खे बाज़ार में खणी पर
पाएंगे। अल्लाह अकबर कबीरा। नबी ने फरमाया इज़ा बाऊ लम यमदहू, जॾहिं विकिणण चाहियो त हुन में वधाउ न कयो, अचाई तारीफ़ न कयो। वइज़ा कान अलैहिम लम युमातिनू, जॾहिं हुननि ते कर्ज़ हुजे त कर्ज़ अदा करण में देर न कयो। तिजारत कयो था, वापार कयो था, कर्ज़ रहिजी वञे, कंहिंखां कर्ज़ खयो त जल्दी पंहिंजो कर्ज़ अदा कयो। उनजो उहे वापारी जेके कर्ज़ में फासी विया न, उनजो वापार धंधो बिल्कुलु बंदि थी वेंदो। मदीने वारे साईं ॾिसो केॾी भली ॻाल्हि सेखारी आहे असांखे। साईं फरमाईंदा त वापार कयो त हुन में कर्ज़ न खणो। वइज़ा कान लहुम लम युअस्सिरू, ऐं जॾहिं उन्हनि खां कंहिंखे कुझु ख़रीद करणो हुजे त उन्हनि ते इहे 7 निशानियूं जे दातिर में हुजनि। मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए अल्लाह हुनखे बरकतूं ई बरकतूं अता करे, कॾहिं हुनखे कमी न ॾींदो। वरी दोहरायां इहे निशानियूं, यादि कंदो इंशाअल्लाह। वापार कयो, तिजारत कयो, नबी थो फरमाए ॻाल्हायो त सच ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो। जॾहिं भरवसो कयो वञे त ख़यानत न कयो। जॾहिं वाइदो कयो त पूरो। साईं फरमायो रहिमल्लाहु रजुलन समहन इज़ा बाअ व इज़ा इश्तरा व इज़ा इक़्तदा। अल्लाह उन शख्स ते रहम करे जेको विकिणण वक़्तु, ख़रीद करण वक़्तु, पंहिंजो हक़ वठण वक़्तु नरमी इख्तियार कंदो आहे, सख़्ती न करे। इहो गिराक ठाहिण जो, दुकान हलाइण जो, वापार हलाइण जो गुर मदीने वारे साईं सेखारियो। जॾहिं दुकान ते वेठा हुजो त मुंहुं पुछड़ो कयो, भेलो कयो, दवा ख़राब कयो, न वेंदा कयो। नबी साईं फरमायो तव्हां कंहिं जॻह ते वापार कयो, या तव्हांजो कंहिं ते कमु पवे, उन दुकान ते उन माण्हू वटि वञो जंहिंजो चहिरो मुर्कंदड़ हुजे, शिकिल जो सुहिणो हुजे, उन वटि वञो, अल्लाह तव्हांजो कमु करे छॾींदो। जेको माण्हू कावड़ियो वेठो हुजे उन वापारी वटि त वञो ई न, गुस्सो कयो वेठो हुजे। नबी साईं तो फरमाए नरमी इख्तियार कयो, अल्लाह ताला तव्हांजे मथां रहम फरमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे? छा पंहिंजो पाण खे हलाल तरीक़नि ते माइल रखो, हराम खां पाण खे बचायो, भला बणिजो। तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां ईमान वारा आहियो, ऐं असां अल्लाह जो शुक्र आहे वरी असांखे अल्लाह वारनि जी निस्बत नसीब कई आहे। असांखे दिलबर साईं जहिड़ो मुर्शिद अता कयो, अल्लाह वारनि जी सोबत में रहण वारो बणायो अथई। तव्हांजे वापार कयो, तव्हांजी तिजारत कयो, उन में धोखेबाज़ी कयो, मिलावट कयो, ख़यानत कयो, ऐं तव्हां साईं मुंहिंजा मुस्लमाननि सां धोखो कयो, उन्हनि सां ग़लति वहिंवार कयो, कंहिंजो हक़ खाई वञो, कंहिंजो कर्ज़ खाई वञो, कंहिंसां ज़्यादती कयो, इहो तव्हांखे नथो जुगाए। तव्हां भला आहियो, भला बणिजो। तव्हांजो नालो भलनि में शुमार कयो। क़बूल आहे या अमल कबो इंशाअल्लाह। अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मदीने वारे साईं जी सुन्नतुनि ते अमल तौफ़ीक़। आमीन सुम्मा आमीन। अल्लाहुम्मा